जी तो नाज़रीन हिन वक्त असीं गंबट भरिसां ॻोठ अबूबकर सोलंकीअ में तक़रीबन 300 साल पुराणी अदावत थियल मस्जिद में मौजूदु आहियूं। वधीक चओ त हिते जेको आहे सो मस्जिद जे पेशवा में मौजूदु जेका जमायत आहे हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन मस्जिद जी छा तारीख़ आहे, हीअ मस्जिद कंहिं अदावत कराई। जी अदावत जेका आहे सा तक़रीबन जेका आहे सा 300 साल थी चुका है हिनखे। जीअं त बादशाह ग़ुलाम शाह कलोड़ो आयो ऐं बाबा साईं अबूबकर साईं सां मिलियो अचे, पोइ बाबा साईं जेको आहे सो पाण में मिलिया। उन चयो त मस्जिद नंढी तंहिं ज़माने में नंढड़ी कची हुई। पोइ बादशाह चयो त तोखे छा खपे जेको मां कुझु तोखे ठाराए ॾियां। पोइ बादशाह खे जेको आहे सो बाबा फ़क़ीर साईं चयो त बाबा मूंखे ॿियो छा खपे, बसि तूं छा ॾींदे, मूंखे सिर्फ़ु मस्जिद ठाराए ॾे। ऐं इन हिसाब सां इहा मस्जिद छड़ी हिन वक़्तु जेका आहे सा तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां जेका नई पीढ़ी असांजी हिन में अचे थी, 8वीं पीढ़ी असांजी औलाद 9वीं पीढ़ी में, असांजी औलाद जी औलाद 10वीं पीढ़ी में हली वेंदी। अहिड़े हिसाब सां माना हिन वक़्तु मां जेको आहे सो पेश इमाम जेको आहे हिन मस्जिद जो मां आहियां। ख़ानदान बाबा अबूबकर जे साईं जे ख़ानदान मां आहियूं, छो त काफ़ी ॿिया बि आया आहिनि हिन में। काफ़ी केतिरा पेश इमाम जेको आहे थी गुज़री विया। किथे मस्जिद हीअ तयारु कई, उहो मिस्त्री मस्जिद जे मथे हिसे ते बीठो, जीअं उतां किरियो या हेठि ते वेही माना जान छॾे वियो। उन मस्जिद उन जी जेका आहे सा मज़ार मुबारक मस्जिद जे ॿाहिरें पासे ॾांहुं मौजूदु आहे, जेको हिन वक़्तु जेको आहे सो उते रखियलु आहे। ऐं इहो जेका हीअ तारीख़ त तमामु ॾिसिजे थी तमामु घणी पुराणी आहे। बाक़ी ॾाॾा साईं जन जी जेका हीअ बुज़ुर्गी हुई उहा तमामु घणी हुई, जंहिंजे करे बादशाह पाण हली आया। अची उन बादशाह जेको आहे सो उनखां तारीख़ वरिती या उनखां जेको आहे इजाज़त वरिती। पोइ ॾाॾे साईं चयो बाबा मूंखे तूं ॿियो छा ॾींदे, सिर्फ़ु मूंखे हीअ मस्जिद ठाराए ॾे। शरीफ़ जेका ठहियलु आहे उहा उन ई दौर जी ठहियलु आहे। बाक़ी वक़्त जे हिसाब सां मस्जिद जो कमु थींदो रहंदो आहे। फर्श जो या प्लस्तर जो या रंग रूप जो मस्जिद शरीफ़ जे सहन जो मस्जिद शरीफ़ जो वक़्त जे हिसाब सां कमु थींदो रहंदो आहे। बाक़ी मस्जिद शरीफ़ पंहिंजे उन ई हालत में जंहिं दौर में ठही आहे उन ई हालत में बीठी आहे। हिन मस्जिद शरीफ़ जी दीवार तक़रीबन 6 खां 7 फुट दीवार वेकर आहे। हिन में मस्जिद शरीफ़ जी जेका अदावत में सिर इस्तेमालु थियल आहे उहा 1.5 फुट डिघी ऐं फुट वेकर आहे सिर। हिन मस्जिद शरीफ़ जेका आहे कलोड़े बादशाह असांजे ॾाॾे साईं खे ठाराए ॾिनी। असांजो ॾाॾो साईं फ़क़ीर साईं हुयो। असां हुन जी 9वीं पीढ़ीअ में चाचे साईं जन जेको पहिरियां इंटरव्यू ॾिनी हुई असांजो चाचो आहे। मस्जिद शरीफ़ जी गॾे सॾे संभाली कंदा आहियूं ॻोठ वारा, कुझु ओड़े पाड़े वारा बि, कुझु अलाह साईं पंहिंजा मानड़ा मोकिलींदा जेके वक़्त जे हिसाब सां कमु थींदो रहंदो आहे। गॾे सॾे मस्जिद शरीफ़ जी संभाली कंदा आहियूं। तारीख़ त असांखे यादि न आहे, बाक़ी जेतिरे खे त यादि आहे त 300 साल पुराणी आहे मस्जिद। ऐं माशाल्लाह कलोड़े दौर ठहियलु आहे ऐं मस्जिद माशाल्लाह ख़ूबसूरत आहे। ऐं अलाह जी महिरबानी सां कमकार बि सुठो थींदो आयो आहे। ऐं बसि माशाल्लाह सॼो ॻोठ असांजो पंहिंजो हिकु ई आहे, माना ॾाॾे जो ख़ानदान आहे सॼो। अलाह जी महिरबानी सां सभु माना संभालींदा ईंदा आहिनि वक़्त वक़्त जे हिसाब सां। 5 वक़्त निमाज़ बि थींदी आहे माशाल्लाह, क़ुर पाक जी तालीम बि हूंदी आहे। जी तव्हां पेशमाम जूं ऐं जमायत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त हीअ तक़रीबन 300 साल पहिरियां जेको आहे हितां जे वली बुज़ुर्ग अबूबकर सोलंकीअ खे कलोड़ा दौर जे हुकुमरान मियां ग़ुलाम शाह कलोड़े अदावत कराए ॾिनी हुई। तव्हां ॾिठो त मस्जिद जेका आहे उहा पंहिंजी साॻी असुल हालत में मौजूदु आहे। उन दौर जे जेको आहे सो मिस्त्रीअ जेको आहे हिन मस्जिद खे ख़ूबसूरत तरीक़े सां ठाहियो आहे। ऐं हिन में मस्जिद में जेका सिर इस्तेमालु थियलु आहे उन जी जेका वेकर आहे उहा फुट आहे ऐं जेको ड्रैग आहे उन जी 1.5 फुट आहे। ऐं हू ॿुधाए पियो वञे त जेको आहे मिस्त्री जेको हुयो जंहिं हीअ मस्जिद अदावत कई उहो मस्जिद में जेको आहे मिस्त्री फ़ौत थी वियो हो ऐं उहो हिते ई जेको आहे मस्जिद जे साइड में ई दफ़न थियलु आहे। इमरा टीम सां गॾु सिराज अब्बासी, गंबट।